रेशमा मशहूर ॻाइणी रेशमा 1947 में राजस्थान जे इलाइक़े में ॼाई। संदसि वालिद उठनि ऐं घोड़नि जो वापारी हो। हिन तालीम हासिल न कई। अक्सर करे सूफ़ी बुज़ुर्गनि जे दरगाहुनि ते ॻाईंदी हुई। रेशमा जॾहिं 12 सालनि जी ॼमार जी हुई त हिन कलंदर शहबाज़ जी दरगाह ते लाल मेरी पत रखियो ॻायो। रेडियो ऐं टेलीविज़न जे प्रोड्यूसरनि खेसि ॿुधो। हिन मौसीक़ीअ जा केतिरा ई इस्म ॻाया। तमामु घणी मशहूरी माणियाई। संदसि ॻायल गीत ऐं कलाम अॼु बि ॿुधा वञनि था। संदसि ॻायल कलाम फिल्मुनि में बि शामिलु कया विया। हिन परॾेह में बि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। खेसि लातादाद एवार्ड ऐं एज़ाज़ मिलिया। हिन हिकु इंटरव्यू में ॿुधायो त संदसि वालदेन चवंदा त हूअ 2 महीननि जी हुई त संदुनि वालदेन कराची लॾे आया। हिन चयो त हू खाना बदोश क़बीले सां तालुक़ु रखंदड़ हुई। असां सदाईं सफ़र में हूंदा हुआसीं। लंबी जुदाई, लाल मेरी पत रखियो भला, दमादम मस्त कलंदर, हायो रब्बा ऐं ॿिया कलाम ॻाईंदड़ मशहूर ॻाइणी रेशमा 3 नवंबर 2016 ते वफ़ात करे वई। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।